हिते अहम खबर शेयर कर रहा हूं। सखर मां जिथे सिविल अस्पताल में सजा बुधायल सेंट्रल जेल के कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संगर जे फरार थियण वारो मामलो जंहिंमें ज़रीन मौजिब कैदी के भॼाइण वारे केस में नामज़द वॾे मुंशी गिरफ्तारी पेश करे छॾी आहे। केस में नामज़द डिप्टी जेल सुप्रीडेंट आसिफ कोराई उबूरी ज़मानत ते आज़ाद आहे। सखर जी सिविल अस्पताल में सजा बुधायल सेंट्रल जेल जे कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संगर जे फरार थियण वारो मामलो जंहिंमें ज़रियन पारां इहा ॼाण मिली आहे त कैदी के भॼाइण वारे केस में नामज़द वॾे मुंशी गिरफ्तारी पेश करे छॾी, जॾहिं त केस में नामज़द डिप्टी जेल सुप्रीडेंट आसिफ कोराई उबूरी ज़मानत ते आज़ाद आहे। सखर जे सिविल अस्पताल में सजा बुधायल सेंट्रल जेल जे कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संगर जी फरार थियण वारो मामलो ज़रिन मौजिब कैदी के भॼाइण वारे केस में नामज़द वॾे मुंशी गिरफ्तारी पेश करे छॾी आहे। केस में नामज़द डिप्टी जेल सुप्रीडेंट आसिफ कोराई उबूरी ज़मानत ते आहे। सखर जे सिविल अस्पताल में सजा बुधायल सेंट्रल जेल जे कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संगर जे फरार थियण वारे मामले जे हवाले सां वधीक तफ़सील बुधाईंदो असां सां लाइन ते मौजूद आहे सखर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोरड़ो महर। जी मोरड़ो महर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सखर सेंट्रल जेल जे कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संगड़ जे भॼाइण वारे केस में नामज़द जवाबदार पुलिस लाइन जे वॾे मुंशी शेर अली पुले जेको आहे थाणे ते गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। पुलिस जी तरफ़ां हुनजे गिरफ़्तारी जी तस्दीक बि कई वई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त वॾो मुंशी शेर अली बुलो पाण रोड़ी थाणे ते पेश थी करे गिरफ़्तारी ॾिनी आहे। कैदी फरार थियण वारे मामले में जेके 3 अहलकार आहिनि हुनजे गिरफ़्तारी जो मुतरे थी वियो आहे। केस में नामज़द डिप्टी जेल सुप्रीडेंट आसिफ कोराई ज़मानत ते आज़ाद आहे। कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संगड़ के भॼाइण जो जेको मुख्य किरदार आहे अख्तर संगड़, उहो हिन वक़्त ताईं रूपोश आहे। पुलिस हुनखे हथु को नाहे करे सघी। थोरी देरि पहिरियां जेको आहे हुन केस में नामज़द वॾो मुंशी शेर अली बुले पंहिंजी गिरफ़्तारी रोड़े थाणे ते ॾेई छॾी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मोरड़ महर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।